नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त हिंदू धर्म हा कॾहिं खां कीअं शुरू थियो? हा ॾिसो, तव्हां हाणे किथे था रहो? कहिड़े देश में था रहो? भारत में। हा, भारत खे हिंदुस्तान बि चईंदा आहियूं न। जी। त पाण हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहियूं। अच्छा। हा, जीअं अमेरिका में रहण वारा पाण चईंदा आहियूं न, इहे अमेरिकन आहिनि। हाँ। यूरोप में रहण वारा चईंदा आहिनि इहे यूरोपियन आहिनि, जापानी आहिनि। लेकिन उन्हनि जो धर्म त अलॻि अलॻि अथनि न। हीअं थोरी अमेरिका में रहण वारा अमेरिकन रिलीजन वारा आहिनि, यूरोपियन रिलीजन वारा आहिनि, जापानीज़ रिलीजन वारा आहिनि। त ईअं ई पंहिंजो धर्म हिंदू रिलीजन न आहे। पाण कंहिंखे पूजदा आहियूं? हिंदुस्तान में रहण वारा माण्हू ज्यादा कंहिंखे पूजदा आहिनि? हिते ज्यादा छा आहे? देवी देवताउनि खे। हा, देवी देवताउनि खे, परमात्मा खे, लिंग ठाहे शिव खे, भगवान खे ज्यादा पूजदा आहिनि। वो भी देवी देवताउनि जे रूप में। त पंहिंजो जेका क्रिश्चियन धर्म जा हूंदा आहिनि, वो क्राइस्ट खे पूजदा आहिनि न, तॾहिं हुनखे क्रिश्चियन चईंदा आहिनि। जी है न। त देवी देवताउनि खे पूजण वारा कहिड़ा धर्म वारा थी विया? देवी देवता धर्म में। हा, लेकिन पाण पाण खे देवी देवता धर्म वारा छो नथा चऊं? छोजी पाण उन्हनि जहिड़ा नियम नथा पालन करे सघूं। हुननि जी महिमा थींदी आहे, वो सर्व गुणनि जो संपन्न, 16 कला जो संपूर्ण निर्विकारी आहिनि, अहिंसक आहिनि, मर्यादा अथनि उन्हनि में। त एतिरी पाण उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहियूं न। लेकिन पाण में पाण खे वो महिमा ॾेखारे में न ॾींदी आहे। हिकु तरीक़े सां आत्मा खे लज्जा ईंदी आहे, भई कोई वॾो माण्हू संत हुजे, हुनजे अॻियां पाण वञूं त पाण ईअं चई सघंदासीं मां हिन जो ॿार आहियां। भई संत त कीअं रहंदो आहे? त पाण खे उते बि थोरी हिचक थींदी आहे कि मां हिन जो ॿार थोरी आहियां, इहो त केॾो उहो आहे न। काथे काथे ईअं फीलिंग थींदी अथव। त उहे देवी देवताउनि जा पाण उन्हनि जे धर्म जा आहियूं, लेकिन पाण हुननि जहिड़ा न आहियूं। हिन करे पाण पाण खे हिंदुस्तान में रहण वारा हिंदू धर्म वारा चई छॾियोसीं, नाम ई बदली करे छॾियो। अच्छा। छो जी विकारनि जी देवी देवता धर्म जो। हा, ॾिसो, पाण सोचे सघंदा आहियूं न, भई पाण पूजो पंहिंजे पूर्वजनि खे। जॾहिं बि दुख आदि थो थिए त हुननि वटि ई था वञूं। क्राइस्ट वटि छो न था वञूं? मस्जिद वटि छो न था वञूं? त इहे पाण सम्झूं कि अॼुकल्ह जॻह जॻह ते देवी देवताउनि जी मूर्तियूं आदि रखियल आहिनि। छो रखियल आहिनि? हिन दुनिया में वो कॾहिं हुया ऐं असां उन्हनि खे छो था यादि करूं? कोई पाण खे ॾाढो सुख ॾींदो आहे, सम्झो वो शरीर छॾियो, पाण हुनजी मूर्ति रखंदा आहियूं। कॾहिं बि मन ईअं थींदो आहे त पाण उन्हनि खे यादि कंदा आहियूं न। पंहिंजो पूर्वज जेका माउ पीउ, हुनजो बि जेके बि पाण ॾिठो सम्झो हली वियो, त पाण उन्हनि खे छो था यादि करो? पाण उन्हनि सां जीवन जियोसीं। पाण दुख में उन्हनि खे पंहिंजो दुख था ॿुधायूं, उन्हनि खां आश था रखूं कि इहो हुजे हा त मुंहिंजो इहो करे छॾे हा। उहे पाण देवी देवताउनि जे मंदर में छो था वञूं? एॾा व्रत आदि छो था रखूं? ज़रूर पाण हुननि जी दुनिया में हुयासीं, पाण हुननि सां गॾु उहो सुख शांति ॾिठी हुई। लक्ष्मी जी पूजा छो था करो? हुन खां धन छो था मांगो? छो जी हुन जी दुनिया में पाण हुननि सां गॾु रहियासीं, पाण वटि धन संपत्ति हुई। वो लक्ष्मी हुन दुनिया जी महाराणी हुई, त हुन महारानी जे राज्य में सभिनि वटि धन संपत्ति हुई। हिन करे अञा ताईं हुनखे पूजदा आहिनि। लक्ष्मी जो आह्वान करण लाइ माण्हू हुन खां पहिरियों घर जी साफ़ सफ़ाई केॾे मन सां कंदा आहिनि, महीनो पहिरियों ई। छो? छोजी हुनजी दुनिया साफ़ सुथरी हुई। स्वर्ग जेके सतयुग चईंदा आहियूं जी, पाण हुननि जे धर्म जा हुयासीं, तॾहिं त हुननि खे हाणे ताईं पाण ओड़ो ई भोजन आदि खाराईंदा आहियूं। ॾिसो, कोई देवी देवताउनि जी पूजा आदि कंदो आहे न, भले बाक़ी समय वो कुझु बि करे, लेकिन जॾहिं हुनजो टाइम हूंदो त सुबुह शाम सनानु पाणी करे हिकदमि फ्रेश थी करे उहा
देवी देवताउनि जी पूजा कंदो आहे न। त मतिलबु शरीर जी साफ़ सफ़ाई अलॻि, लेकिन हुन समय पंहिंजी आत्मा बि शुद्ध हुई। जगन्नाथपुरी में पाण ॾिसूं देवी देवताउनि जी मूर्ति आहे, लेकिन हुते देवी देवताउनि जा थोड़ा गंदा चित्र आहिनि। त जॾहिं इहा ई देव आत्मा विकारनि जे वश थी वई त उहो पंहिंजे पाण खे हुन धर्म जो चइण जे लाइक़ु न थी न। भई ये दुनिया जो नियम आहे, 2 युग योग बल सां कमु ॿार पैदा थींदा हुया, ऐं हाणे जा जेका द्वापर ऐं कलयुग में विकारनि सां ॿार पैदा थींदा आहिनि, देह अभिमान अची वेंदो आहे। त देवी देवता मतिलबु शुद्ध पवित्र आत्मायूं, उन्हनि जो शरीर ऐं आत्मा ॿई पवित्र। लेकिन जीअं ई अपवित्रता आई द्वापर युग खां, त उहे ई धर्म जी आत्मायूं पंहिंजे धर्म जो नाम न खणी सघियूं कि असां हिन धर्म जा आहियूं। हुन समय थोरी थोरी त स्मृति रहंदी आहे न कि असली में देवी देवता धर्म में इहे कमु न थींदो आहे। त हुननि पंहिंजे पाण खे हिंदुस्तान में रहण वारा असां हिंदू आहियूं। छो जो हुन खां पोइ द्वापर युग में ॿिया बि धर्म आया न, इस्लामी, बौद्धी, क्रिश्चियन, सन्यासी। त हुननि खे हुननि चयो असां हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहियूं। भई पंहिंजे धर्म जो कोई अपमान थोड़ी कंदो न। अॼु तव्हांजे खानदान जेको बि खानदान अथव, हुन में कोई ॿार कोई बि कुझु ग़लति कमु कंदो, हुनखे थोड़ी ईंदी न कि मां हिन खानदान केॾो ऊचो खानदान जो मां ॿार एॾो ग़लति कमु कयो, त उहो हिनखे बि थोड़ी लज्जा ईंदी कि मां हिन खानदान जो माण्हू खे न ॿुधायां कि मां हिन खानदान जो आहियां न। उहो बि छुपाईंदो रहंदो। ईअं ई देवी देवता खानदान जी जॾहिं आत्मायूं हिन विकारनि जे वश आहियूं, त हुन बाक़ी धर्म वारनि खे चयो कि असां हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहियूं। हा, ईअं धर्म जी शुरूआत थी, हिंदू धर्म जी। हा, ईअं नाम हिंदू धर्म। हा, मतिलबु ईअं चई छॾनि कि असां हिंदू धर्म वारा आहियूं। हा, त इहे परमात्मा असांखे स्मृति ॾियारे अथई कि तव्हां पूजो देवी देवताउनि खे, तव्हांजा चित्र बि अथव, तव्हां हुननि खे यादि था करो ऐं तव्हां हुननि जी महिमा था ॻायो। उन्हनि जहिड़ो ई सुख तव्हांखे खपे, ओड़ो ई तव्हां सोनो आदि पायो था। सोने जी दुनिया हुई न, त भारतवासियुनि खे सोने सां एॾो प्यार छो आहे? जो सोने जी दुनिया में रही आहे। हा, उन्हनि जे धर्म में सोनो ई सोनो हुयो, हिन करे सोने खे शुभ मञदा आहिनि। ठीकु आहे? जी दीदी। हा, थैंक यू।